अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त चमचा न्यूज़ सां गॾु आऊं रमू चमचो। जी नाज़रीन, हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गोॾा खोड़ मोरी भरिसां ॿिनि खदड़नि जी दूरी में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में मूरी गजर बसर बटाटे जो मुंहुं खुली पियो आहे। सिधी फायरिंग में खदड़ा जेका ज़ख़्मी थियल जा नाला आऊं खणंदुसि, जीअं त हिकिड़ो गुलू खदड़ो, शेरू खदड़ो, आमू खदड़ो, जेका सख्त ज़ख़्मी आहिनि, जिन्हनि खे हिन वक़्तु रेफर कयो आहे गुलाम अली पालारी वारी ओताक ते। जीअं त उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त हिननि खे टांका लॻंदा सो बि गैस वेल्डिंग जा। जीअं त उन्हनि खे वॾा मथे में धक थी पिया आहिनि, वॾा तक़रीबन गजर बसर बटाटा मथे में लॻा आहिनि, मथा सभिनी जा फाटी हलिया आहिनि। जिन्हनि खे वेल्डिंग वारनि जवाब ॾेई छॾिया, उन्हनि चयो आहे त गैस वेल्डिंग करारायो तो हिन जा टांका बंद थी वञनि। नाज़रीन, हाणे पाण वरी बि जेको हिकु भेरो ॿीहर वरी अव्हांखे ॿुधाईंदोसि त गोॾा खोड़ भरिसां ॿिनि खदड़नि जी दूरी में झेड़ो थी वियो आहे, जंहिंजे नतीजे में काफ़ी खदड़ा ज़ख़्मी थी चुका आहिनि, जिन्हनि खे गैस वेल्डिंग ताईं रेफर कयो वियो आहे। जंहिंमें पोड़े लोहार वेल्डिंग कराइण जी कोशिश कई, नाकाम थी वियो। ऐं दूधू मंगराड़ उनखे वेल्डिंग करण जी कोशिश कई, नाकाम थी वियो। गुलाम अली पालारी वॾी कोशिश कई पर कामयाब न थी सघियो। उन खां पोइ हाजी खीर वारे जी दुकान ते पहुची करे उन्हनि खे गैस वेल्डिंग कामयाब करायो वियो। नाज़रीन, हिन वक़्तु अचो त ॾिसूं हिते जो ॻोठाणो आहे जेको खदड़नि जे झेड़े मां भॻल आहे। पुछूं खदड़नि जे झेड़े मां केरु त भॻो आहे? हिते खदड़नि जे मसइले में तूं पुॼे, हिते बि तुंहिंजी टंग, तुंहिंजो आख़िर मसइलो कहिड़ो आहे? थोड़ा जल्द भूत के नाज़रीन, ही बि ॾिसो टपड़ भाई मां कढियो बीठो आहे। मुंहिंजे ख्याल सां इहो बि उतां ई आयो आहे, पर जंहिं जॻह ते आऊं न्यूज़ पुॼाईंदो आहियां उन टाइम ते हमरा पुॼी वेंदो। को त माण्हू खे डप हुजे, आख़िर माण्हू अंधा कोन्हे, अखियूं आहिनि, सभु पिया ॾिसनि। तुंहिंजे गजर ते सभु खदड़नि जो जहिड़ो थियो, कोकड़ियुनि जो जहिड़ो थियो, जोगियुनि जो जहिड़ो थियो, छा तोते ॿियो धंधो कोन्हे? भॼी वञी गिरोसकार खे छा कदने बुतने धंधो तोखां कोन थो पुॼे। नाज़रीन, ही धंधो न पियो करियां, पोइ छा पियो करियां? भई छा आहे आख़िर? ही धंधो कोन्हे, खदड़नि जा झेड़ा थियनि, ओ बि ख़बर दुनिया ते। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे न, जेको जिते थींदो ॿुधाईंदो। नाज़रीन ॿियो को धंधो ई न कोन्हे। वञे यार, वञे इन सां त गजर फुरियो थो भॼे, नाज़रीन, ही उहो माण्हू आहे जिते बि ॾिसंदो आहे मूंखे न हरू भरू खंदियाणी अची बीह रहंदो आहे। हरू भरू जिते ॾिसंदो आहे उते अची बीह रहंदो आहे। हिन वक़्तु इहे ख़बरूं पूरी थियूं, बाक़ी हिन सां ॻाल्हाए वठां वधीक, वरी पोइ अची तव्हांखे ॿुधायां करियां। अस्सलाम वालेकुम या प्यारे दोस्त। जीअं त असांखे जिन्हनि दोस्तनि चयो आहे ऐं नालनि जे नाले फॉलो कयो आहे, लाइक कयो आहे, उन जे नाले असां कुझु तव्हांखे नाला बि उन जा खणी ॿुधाईंदासीं। जीअं त सुजावल शहर खां मुर्तज़ा अली बान ऐं सजाद अली रिंद, अमजद लोठियो, मुर्तज़ा अली शेख, सजाद अली पांवर, मजिद जोखियो, राशिद अली शेख, ममताज चांग, अली रज़ा भुट्टो, ज़ीशान लगारी ऐं जेका बि असांजा दोस्त आहिनि उन सभिनी दोस्तनि जा जेका नाला कुझु मूं खया आहिनि, कुझु त नाला यार मूंखे ज़हन था बि लही विया आहिनि, कोई मसइलो ई कोन्हे। असांखे जेकॾहिं यादि रहंदा त बिल्कुलु असां उन जा नाला जेका खणंदासीं। ऐं असांजो प्यारो दोस्त जेको गुलाम अली पालारी साहिबु आहे, बिल्कुलु उनजा बि असां, ऐं असांजे जीअं त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं फॉलो करियो, जीअं त असां अॻिते अञा थोरो थी अॻिते निकिरंदा हलूं। यार महिरबानी करियो, असांजे चैनल खे सपोर्ट करियो ऐं लाइक करियो, फॉलो करियो। महिरबानी साईं तव्हांजी।